यूसुफ अलैहिस्सलाम रस्ते में अचे पियो उठ ते वेठो आहे त मिस्र ऐं किनान जे शहर जे विच ते रस्ते में विच ते हज़रत यूसुफ जी अम्मा जी मज़ार कब्र आहे बीबी राहिला रज़ी अल्लाह ताला अन्हा मसलन उथल ऐं ॿेले जो विच ते मज़ार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के अम्मा जी जल जे कब्र जी खुशबू आई पान फरमायो सौदागरो वापारियो मुझा हथ भी बधा पेर भी बधा प्यार हाणे मां भजी त कोन थो सघां मेहरबानी कयो 2 मिंट ॾियो साम्हूं मुंहिंजी अम्मा जी जल्दी कब्र आ मज़ारा मां हली अम्मा के सलाम करे दुआ घुरियां पोइ भली मिस्र मूंखे वठी हलो सौदागरनि चयो हाणे भजी त कोन थो सघे मज़बूत ॿधो पियो आहे ठीक आ भले मां जी जल्दी कब्र ॾे हले जंहिं वक़्त में उठ काए मां जी जल्दी कब्र ॾे आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ तां हेठि लथो आहे हेठि लही जॾहिं अम्मा जी जल्दी कब्र ते नज़र पई त बचपन वारी मोहब्बत याद अची वई मां जो प्यार याद आयो ताते दुखन ले कई प्यार जी जल पाले दुखन ले कई प्यार जी जल हिनन सूरन सहण ले हिनन दुखन ॾिसण ले ॾिनई प्यार जी जल ॾिनई प्यार जी जल पाले दुखन ले कई त्यार जी जल पाले दुखन ले कयो प्यार जी जल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा जे कब्र जे पेरां दी अची बीठो आ अर्ज़ तो करे मुंहिंजी मां तोखां बाद मुंहिंजे भाइरनि मुंहिंजा हे हाल कया मुझा हथ बधा प्यार पेर बधा प्यार को वक्त हूंदो मुझी मां तू मुझो रुअण बर्दाश्त कोन कंदी हुया मुखे मच्छर जो डंग भी बर्दाश्त कोन कंदी हुया अज मुझा है हालन मुझा प्यारा दोस्तों हज़रत यूसुफ पंहिंजे अम्मा सां दुख जो इज़हार पियो करे कब्र मजा मां जी जल जे कब्र मां आवाज आयो मुझा पुट यूसुफ अलैहिस्सलाम हाणे दुखन वारा ॾींहं ख़त्म थी विया पुट मां खे याद करे जी जल अम्मा जी कब्र ते आयो आई दुआ जे ला मुंहिंजी हाज़री जे सदके मां तुंहिंजे ला अहिड़ी दुआ घुरी आहे जो मिस्र पहुचण तुंहिंजो कमु आहे बादशाहीअ जे तख़्त कुर्सीअ ते विहारण तोखे मुंहिंजे रब करीम जो कमु आहे मुझी कब्र ते आयो आई हाणे तुझा दुख जा ॾींहं ख़त्म थी विया हाणे सुखन जा ॾींहं शुरू थी विया मुझा बचड़ा तू फिक्र न कर मुझी मां जी जल्दी कब्र ते पतो ही हाज़री ॾिनी आहे रब करीम तोखे मिस्र जो वाली मिस्र जो बादशाह प्यारा मुसलमान भाइरो ही आए अम्मा जे कब्र जी हाज़री जो फ़ाइदो दोस्तों बुजुर्गों पो इहे ही थियो ऐं ॿी रवाज जेका मूं बयान कई सूमर वारी त सूमर जे ॾींहुं जे माउ पीउ जी कब्र जी हाज़री ॾिनी सम्झ माउ पीउ जा हक़ ई अदा करे छॾियाई माउ पीउ जो को हक़ अदा करे सघे थो अरब जी तारीख़ में हिकिड़ो वाक़ियो आहे हिकिड़ो जवान हो उन पंहिंजे अमड़ खे कुल्लनि ते सवार करे हज करायो सॼो हज आख़िरी मोकलाणी पे कई तवाफ़े वदा वारी काबे जो तवाफ़ पियो मां जीजल खे आख़िरी कराए त दिल में चयाई कोन दिल में ख़्याल आयो
हाणे मूं पंहिंजे मां जी जल जो हक़ लाए छॾियो, चुकाए छॾियो। काबे मंझां आवाज़ आयो, ऐ जवान छा थो सोची, तो पंहिंजी पोड़ी मां जो हक़ अदा करे छॾियो। न तोखे ॻाल्हि विसरी वई आ, सियारे जी रात हुई, थधी रात हुई, अवां ग़रीब हा, अवां वटि बिस्तरो हिकिड़ो हुयो जंहिंखे विछाणू बि कंदा हा ऐं उनका हिक चादर मथां पाए सुम्हंदा हा। अवां 3 ॼणा हुआ, तुंहिंजी अम्मा हुई, तुंहिंजो बाबो हो, तूं विच में सुतो पियो वे। सियारे जी रात तो रात जो बिस्तरे ते पेशाब करे वेंदो। जंहिं वक़्त मां जी जल खे ख़बर पई मुंहिंजे बच्चे पेशाब कयो आ, मां जी जल जी दिल तड़पी पई, बेकरार थी पई मतां मुंहिंजे पुट खे नमूना न लॻी वञे, मुंहिंजे पुट खे तप न थी वञे, थधि लॻी वञे, सीनू जाम थी वञे। तोखे खणी पंहिंजे सीने ते सुमारी, पाण उन पेशाब ते सुम्ही पई। तोखे सॼी रात पंहिंजे सीने ते सुमारी, पाण उन पेशाब ते सुम्ही पई। तोखे लोरियूं ॾींदी रही। जवान अञा उन रात वारो हक़ कोन लथो, तूं तो चई मूं हक़ लाए छॾिया। इहा मां पीउ जा हक़। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छल असांखे माइटनि जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन जा माउ पीउ जीअरा, जॾहिं न घर अचो, भले शादियुनि वारा, बचनि वारा, फ्रूट आणियो था, कपिड़ो आणियो था, कुछ भी आणियो, अगर अम्मा ज़िंदा है, जीअरी है, अॻ में सब थेलियूं मां जे अॻियां रखी। भले मां जे कम जी शइ कान्हे, पर दुआ वठण जो तरीक़ो आहे। अम्मा जे अॻियां, मां तोखे का शइ पसंद हुजे खण, पोइ मुंहिंजा बच्चा, पहिरीं तूं बाबा, पहिरीं तूं। उन वक़्त मां पीउ जे दिल मां दुआ न करे, जेका बेड़ा पार करे छॾे। अदा समीउल्लाह जे शहर में रोज़गार जे नियत सां आहे, उते असांजो हिकिड़ो हाजी साहब यार आहे, सुठो वापारी आहे। अल्लाह उनखे गंज ॾिनो आहे। उहो ईअं कंदो सभिनी ॿारनि में। अॼु सभिनी मां टाप जो धंधो हुनजो। जॾहिं कराची मां अचे, मिठाई आणे, फ्रूट आणे, अम्मा तूं जेका बि रख वरख पोइ बच। पोइ मां दुआऊं ॾींदी त पुट कॾहिं खाली कोन थी, कॾहिं तुंहिंजी झोली खीसो खाली न थी। इहो बि तरीक़ो आहे। छो त माउ पीउ जेके बि आहिनि, उहे पंहिंजे औलाद जे लाइ दुआयूं घुरंदा। असांजी औलाद सुखी रहे, ख़ुशि रहे। दुआ मुंहिंजो मुर्शिद करीम फरमाईंदो हो त दुआ घुराए बि नाहे, हथ खणाए बि नाहे। पोइ हिते हिते जॾहिं दुआ हले, दिल में दिल वारी दुआ, उहा दुआ फौरन क़बूल थी। प्यारा मुसलमान भाइरो, अम्मा दुआ कर, बाबा दुआ कर, ठीक है, पर तू खिदमत अहिड़ी कर जो मां पीउ जे दिल में ही दुआ थी वञे, मौला बच्चे जा बेड़ा पार फरमा। उहा दुआ कबूल। प्यारा मुसलमान भाइरो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को पाक फतह कयो। मक्को में हिन महीने में फतह थियो, रमज़ान थियो, फतह कयो। हिकिड़ो सहाबी आहे, मदीने शरीफ खां या मक्के में रहण वारो आहे। छो त जॾहिं हिजरतूं थियूं, के मक्के मां लॾे मदीने हलिया विया, के हबश ॾे हलिया विया, के यमन रूम शाम ॾे हलिया विया। अज़ालतूं कराबतूं धार थी वियो। हाणे दुआऊं पिया कनि, कॾहिं मक्को फतह थींदो, माइटनि सां मिलंदासीं, यार दोस्तनि सां मिलंदासीं। जॾहिं मक्को फतह थियो, हिकिड़े अल्लाह जे महबूब जे साहबी अल्लाह पाक जी बारगाह में सुखा कई।
सुखा समझो था बास बस नजर मदद अल्लाह साईं जॾहिं न मक्को पाक फतह थींदो त आऊं अॻ में डोड़ी काबे जी चांठ खे चुमंदुसि इहा हुन नज़र मदद मक्को फतह थियो हाणे ही असां बि सगोरो कॾहिं हीअं डोड़े रश घणी माण्हू जिॾा तेॾा ख़ुशी में अची विया साईं करीमन जी नज़र पई पुछऊं हिनखे छा आहे बेकरार आहे वठी अचो वठी आ साईं फरमायो ख़ैर त आहे कॾहिं हेॾां थो डोड़ी कॾहिं हेॾां थो डोड़ी अर्ज़ कई मुंहिंजा महबूब मूं मिन्नत मञी आहे नज़र मञी आहे जॾहिं काबो फतह थींदो मक्को फतह थींदो मां काबे जी चांठ खे चुमी ॾींदुसि पर जॻह कान थी मिले अल्लाह जे महबूब फरमायो मां तुंहिंजी जहिड़ी आहे साईं मुंहिंजी मां जहिड़ी आहे साईं फरमायो वञ मां जे कदमनि खे चुमी ॾई आहे सम्झ तो काबे जी चांठ चुमी छॾे तुंहिंजी नज़र पूरी थी वेंदी क़यामत जे ॾियारे मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे एॾो दर्जो आहे मां पीउ मकान ऐं नाराज़गी ॿेड़ी शल मां पीउ नाराज़ न थी नबी साईं जो सहाबी हज़रत अलकमा साईं हज़रत अलकमा गलती भी का नहीं सहाबी आहे सिर्फ ये कदो सामान आणींदो न पेरी ज़ाल खे ॾींदो उहा कॾे पोइ वरी मारे अम्मा जीजन खे इहो तरीक़ो न वणे मूं ॾुख ॾिठा मूं पींघा लोॾिया सॼी राति मुंहिंजो बच्चो न सुम्हंदो त मां बि कान सुम्हंदी अॼु शादी थी आहे त कुंवार खे अहमियत पियो ॾे मां मां खे नथो ॿी का बि ॻाल्हि कोन्हे ॾींदो हो मां खे पर हिन तरीक़े सां मां जीजल खे ॻाल्हि वणी न तरीक़ो न वणी नाराज़ थी पंहिंजे धीअ जे घर ॿिए जे घर हली वक़्तु गुज़रंदो रहियो हज़रत अलकमा बीमार थी पियो सकरात अची वई सोने हबीब जो गुलाम साबिया सकरात डिघी थी वई एतिरे कदे जो ॿियनि गुलामनि साईं खे वञी अर्ज़ रखियो साईं तव्हांजो गुलाम आहे अलकमा साह टुटे कोन नमाज़ी भी आ रोजेदार भी आ हर शय आ साहबी पोके था सब सही करीबन फरमायो जी मुखे ईमान जी हालत में ॾिठो उन ते त दोज़ख जी बाहि हराम आ पर जई उन खे ॾिठो उन ते बि जहन्नम जी बाहि हराम सकरात डिघी थी महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वठी आया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोज़ था जेके पंहिंजे उम्मत ते कख बि कोन था सन प्यारा मुसलमान भाइरो साईं हसन रज़ा खान रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता कब वो चाहेंगे मेरी हश्र में रुसवाई हो आला हज़रत सैयद रहमतुल्लाह अलैह सैयद हसन रज़ा खान जा वॾा भाउ
पान फरमाइंदा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा, अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, सुभान अल्लाह। रो रो के मुस्तफा ने दरिया दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा, अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। सुभान अल्लाह। रहमतुल्लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, गैब जे इल्म रखण वारा महबूब समझी था वजन। सही अचना दुआ घुरना न मुछा भी न्यारे फरमायूं अलकमा जे अम्मा किथे आ। साहबन अर्ज कयो साईं अलकमा सां नाराज़ थी आहे, इलाही तो ज़मानो गुज़री वियो आहे। साईं फरमायो मां खे वठी साहबा किराम वञनि था। अलकमा जी अम्मा साईं करीम घुराई, मां रोई पई, अखियुनि में लुड़क अची विया। साईं खे अर्ज़ मोकिलियईं त मुंहिंजा माबू तव्हां पंहिंजे घर गुज़ारियो, ॿिए पासे त मां अचण लाइ तयार आहियां। अलकमा जे घर में अलकमा जे घर नहीं, ॿिए किथे घुराई। महबूब समझी विया त अम्मा इलाही नाराज़। पोइ साईं छा कयो, हिकिड़ो तरीक़ो कयो। वो तरीक़ो भी अजीब। साहबा किराम खे फरमायूं